अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज खोड़ सारियूं अपडेटूं तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तकरार ड्रामे सां गॾोगॾु मोहब्बतनि जो माग ड्रामे जी भी पूरी अॼु अपडेट असां वटि अची चुकी आहे। इहा भी तव्हांजे नाम कंदासीं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेको मोहब्बतनि जो माग आहे उहो त 1 जनवरी पहिरीं तारीख़ चलंदो। अॼु 29 दिसंबर आहे, यानी 2 ॾींहं खां पोइ हलंदो, यानी सूमर जी राति स्टार्ट थींदो। सूमर खां ही ड्रामो स्टार्ट थींदो 8 बजे जे हिसाब सां। जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामो हलायो वेंदो हुयो, उन हिसाब सां मोहब्बतनि जो माग ड्रामो ऐं हलायो वेंदो ऐं वॾे स्केल जो ड्रामो आहे, वॾी लेवल ते रिकॉर्ड कयो वियो आहे। ही भी यानी सूमर राति 1 जनवरी अहिड़े हिसाब सां 8 बजे स्टार्ट, 8:15 ते स्टार्ट थींदो। जीअं ज़हर ज़िंदगी 8:15 ते स्टार्ट थींदो हुयो, पोइ जेको आहे न 9 बजे जो प्रोमो ईंदो हुयो। हाणे इन जा 5 ट्रेलर भी, टीज़र भी अची चुका आहिनि। अनक़रीब तव्हां ॾिसंदो त मोहब्बतनि जो माग इन जो प्रोमो भी अची वेंदो। ऐं ख़ासि करे जेको ॿियो ड्रामो आयो आहे मक़तल, 3 टीज़र उन जा भी अची चुका आहिनि। उन जो भी अनक़रीब तव्हां 1-2 ॾींहं जे अंदरि ॾिसंदो त प्रोमो अची वेंदो। उन जी पूरी अपडेट तव्हांखे असां ॾेई चुका आहियूं मक़तल ड्रामे जी ऐं मोहब्बतनि जो माग जी। जेका रहियल खुलियल अपडेट उहा भी तव्हांजे नाम आहिस्ता आहिस्ता कंदा वेंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे खे अञा बुलंदनि ते पुॼाइण जे लाइ असद कुरैशी जी एंट्री भी रहियल आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका कहाणी आहे उहा तव्हांखे असां सुबुह वारी कल्ह वारी क़िस्तनि में सॼी तफ़सील सां ॿुधाए चुका आहियूं त मूंसां सां कहिड़ो अशर थियण वारो आहे, मीर सां, दरिया खान सां, भावल सां, ऐं वक़्तु इन्हनि खे हिकिड़े खॾे में उछलण वारो आहे। सॼी कहाणी तव्हांखे तफ़सील सां ॿुधाए चुका आहियूं। लेकिन तव्हांखे कुझु एतिरो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, जेका अॼु राति क़िस्त थींदी उन में काफ़ी सीन तव्हांखे ॾेखारिया वेंदा, लेकिन इहो सीन तव्हांखे पोयां रखियो वेंदो जॾहिं मूंसां माफ़ी घुरण वेंदो भावल खां 2-3 क़िस्तनि खां पोइ। उहा तव्हांखे सीन ॾेखारिया वेंदा। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।